सोशल मीडिया के तमाम दोस्तन के मुझे तरफा अस्सलाम वालेकुम। दोस्तों, उम्मीद है तव्हां खुश ऐं खैरियत से हूंदा है। दोस्तों, असांजे वीडियो ठाहिण जो मक़सदु इहा आहे कि जेकी गोते माफ़िया ख़िलाफ़ असां जदोजहद कईसीं, तहरीक वरितीसीं, उहा स्टेप बाय स्टेप हिक खां थींदे हाणे इन जे ख़िलाफ़ समाजी अॻुवाण जेका सुठा दोस्त कलम धणी जेका आहिनि उहे कुझु उन्हनि जी तादाद जेकी आहे उहे अची विया आहिनि। उहे मैदान ते गोते माफ़िया वारनि ख़िलाफ़ लिखनि था त मुस्लमाननि खे, मुस्लमाननि जे नंढड़नि ॿारनि खे, माना नाबालिग छोकिरनि खे जेका आहे शराब जेकी विकिरो कनि था, जंहिं सबबु असांजे नौजवान नसल जी तबाही थिए पई ऐं असां मुस्लमाननि खे हिकिड़ी बुराई में सटियो वञे पियो। त सो इन जे लाइ मां उन्हनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं असां सम्झूं था त जेकी असां गोते माफ़िया ख़िलाफ़ तहरीक वरितीसीं उहा असांजी हाणे कामयाबी जे तरफ़ गामज़न आहे। इंशा अल्लाह ताला वरी बि मां सियासी, समाजी, मज़हबी तनज़ीम जे अॻुवाणनि खे रिक्वेस्ट कंदुसि त ख़ुदारा नौजवान नसल जो सोचो, अॼु सोचण जो टाइम आहे, सुबुह ईअं न थिए इहे जेका असांजा नौजवान आहिनि इन चीज़नि में जेको आहे सफ़ाज़ुल इन चीज़नि जे आदि बणिजी वञनि ऐं असांजी पोइ जेकी आहे ज़िंदगी तकलीफ़ात वारी गुज़रे। सो महिरबानी करे तमामु दोस्तनि खे अर्ज़ु आहे ॾेरकी वासियुनि खे त उथो इन गोते माफ़िया, गोपित ख़िलाफ़, शंकर ख़िलाफ़ या जेका बि इहे समाजी बुराई खिंडराइनि था उन्हनि जे ख़िलाफ़ हिकु आवाज़ थी तहरीक वठो ऐं क़ानूनी रस्तो बि अख़्तियार करिणो पए त क़ानूनी रस्तो अख़्तियार करे बि इन्हनि जा रस्ता रोक कए जीअं नौजवान नसुल तबाही खां ऐं नौजवान नसुल जी तालीम तबाही खां बची सघे ऐं जेका असांजा मिसाली ज़ैफ़ आहिनि, उन्हनि जा वालदेन जंहिंजे वालदनि जे लाइ तकलीफ़ थिए थी उन्हनि जे वालदेन खे तकलीफ़ खां उन्हनि जा वालिद बची वञनि। त वॾी महिरबानी थींदी दोस्तनि जी जेका दोस्त इन गोते माफ़िया वारनि ख़िलाफ़ तहरीक वठण में किरदारु अदा कनि था ऐं इंशा अल्लाह ताला हिकु ॾींहुं इहो ईंदो इहे गोते माफ़िया वारा हितां छॾे फ़रार थी वेंदा ऐं इंशा अल्लाह फ़रार करे पोइ उन्हनि खे छॾिबो। छो जो गोतो असां मुस्लमाननि जे लाइ इहा शराब उन्हनि खे अलाट न आहे थियल, इहा उन्हनि खे हिंदू कम्यूनिटी जे लाइ अलाट थियल आहे ऐं असां इन जे ख़िलाफ़ु न आहियूं त उहे हिंदू कम्यूनिटी वारनि खे न ॾियनि, भली उन्हनि खे ॾियनि, लेकिन असांजे मुस्लमाननि खे जॾहिं ॾींदा असां उन जी मुखालफ़त कंदासीं, सख़्तु लहजे सां करणी पई बि कंदासीं, क़ानूनी रस्ते सां करणी पई बि कंदासीं, कंहिं बि हद ते विढ़णो पियो इंशा अल्लाह इन जे लाइ कंहिं बि क़ानून जो कहिड़ी बि कोरड़ जो दरवाज़ो खड़काइणो पियो खड़काईंदासीं। इंशा अल्लाह गोते माफ़िया ख़िलाफ़ु तहरीक वरिती आहे त इन में फ़तह थी पोइ असां वञी पंहिंजी जॻह वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। जिए सिंध, जिए पाकिस्तान, जिए पाक फ़ौज।